मुंहिंजे मन जा महबूब साईं, सुबुह हुजे ॾींहुं हुजे राति हुजे, पर सच पुछी त तुंहिंजी यादि हिकिड़ो पल बि दिलि सां हटे ई नथी। ऐं जेतिरो तोखे विसारणु चाहियां थो एतिरो तूं यादि अची थो। तुंहिंजी तस्वीर सॼो ॾींहुं मोबाइल जे साम्हूं रखी करे उन सां हज़ारे ॻाल्हियूं कंदो आहियां। मुंहिंजा पिरीं ही रूपचंद कुमार, जंहिंजी दिलि ते सिर्फ़ु तुंहिंजो नालो ई लिखियलु आहे। दुनिया भले हज़ारे सुवाल करे, पर मूं तोखे दिलि जो दिलबरी सम्झियो आहे। ऐं जेसि ताईं साह जो सॻो सलामत हूंदो, तूं हमेशह हीअं जो हार हूंदे, दिली दिलदार हूंदे, मुंहिंजो प्यार हूंदे। हा, जेसी आउं जीअरो हूंदसि तेसी तोखे कॾहिं बि विसारे कोन सघंदसि। तूं विसारे छॾीं त तुंहिंजी मर्ज़ी आहे पिरीं, पर असां जिन सां रखंदा आहियूं उन्हनि सां निभाईंदा आहियूं। ही आरजे रूपचंद कुमार तुंहिंजी राह निहारे थो, तोखे सारे थो। तूं मोटी आ पिरीं, तोखे हर पल पुकारे थो, तूं मोटी आ पिरीं।